डिप्टी कमिश्नर सखर मोहम्मद बख्श राजा धारे जो सखर सिविल अस्पताल ऐं मीर मासूम शाह लाइब्रेरी जो ओचितो दौरो कयो। इंतजामिया खे सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। उन सिलसिले में डिप्टी कमिश्नर सखर मोहम्मद बख्श राजा धारे जो अंगारे ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर सिटी सोबिया फलक राव सां गॾु सिविल अस्पताल सखर जो ओचितो दौरो कयो ऐं दौरे दौरान ऑपरेशन थिएटर, ओपीडी, इंतिहाई निगहदाश्त ऐं इमरजेंसी ऐं ॿियनि वार्डनि जो दौरो कयो, जॾहिं त इमरजेंसी में दवाउनि जी फराहमी ऐं सफ़ाई जी सूरतहाल ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। डीसी सखर अस्पताल में ज़ेर इलाज मरीज़नि ऐं तीमारदारनि खां अस्पताल जी कारकर्दगी ऐं तिबी सहूलियतुनि बाबति पिणु पुछा कई, जॾहिं त एमएस डॉक्टर ज़ाहिद सोलंगी ज़ेर तामीर एमआरआई ऐं सिटी स्कैन मशीन ऐं अस्पताल में गंदगी जे नेकाल इंक्रोचमेंट बाबति समूरी सूरतहाल बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर सखर मोहम्मद बख्श धारे जो म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख ऐं असिस्टेंट कमिश्नर सिटी सखर सोबिया फलक राव सां गॾु मीर मासूम शाह लाइब्रेरी जो दौरो कयो, शागिर्दनि सां मुलाक़ात करे उते मौजूदु सहूलियतुनि बाबति ॼाण हासिल कई ऐं म्यूनिसिपल कमिश्नर खे हिदायतूं ॾिनियूं त लाइब्रेरी में क़ौमी लोकल अख़बारुनि ऐं रिसालनि खे मौजूदगी खे यकीनी बणाइण जी हिदायत कई। इन मौक़े ते लाइब्रेरी इंचार्ज असद शेख ऐं ॿियो स्टाफ पिणु मौजूदु हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची